फैज़गंज पकाचंग आज़ाद कॉलोनी जी रहवासी औरत मिसमात मारिया आराई ते संदस मुड़स मुश्ताक शर तशद्दुद करे घरां कढी छड़ियो। पाड़ेसरनि जी शिकायत ते पुलिस पहुती। मिसमात मारिया आराई पुलिस के मुबैना तौर ॿुधायो त 20 साल अॻु मुश्ताक शर सां फोन ते राब्तो थियो हो, जंहिंसां प्यार जी शादी कई। गुज़िरियल 20 सालनि खां मुड़स मुश्ताक शर हर रोज़ घर अंदर तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो आहे। पुलिस मिसमात मारिया आराई जी शिकायत ते संदसि मुड़स मुश्ताक शर खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो, जांच शुरू करे छॾी। ॿिए तरफ़ मिसमात मारिया आराई साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो ज़ालिम मुड़स मूं मथां हर रोज़ तशद्दुद कंदो रहंदो आहे। अॼु मूंखे संदसि मुड़स मुश्ताक शर तशद्दुद करे घरां कढी छॾियो आहे। मिसमात मारिया आराई जूं दाहुनि ते कॉलोनी वासी वॾे अंग में जमा थी विया। अहिड़ो इतलाउ फैज़गंज पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं बाद पुलिस पहुची तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ मुश्ताक शर खे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। मिसमात मारिया आराई संदसि मुड़स मुश्ताक शर ते तशद्दुद जी एनसी दाख़िल कराए छॾी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची